नमस्कार, मां आहियां प्रदीप बजाज। अचो त ॾिसूं सिंधीअ में ख़बरूं। संसद में थियो खुलासो, कुड़मियुनि जे आत्महत्या मामले गुजरात चौथो नंबर। हिक सवाल जे जवाब में इहो अहवालु मिलियो आहे त कुड़मियुनि जे आत्महत्या मामले में गुजरात चौथे नंबर ते आहे। 3 सालनि में 1177 खेत मज़दूर ऐं 132 खेडूतनि आत्महत्या कई आहे। कुल 1309 खेडूतनि ऐं खेत मज़दूरनि आत्महत्या कई आहे। गुजरात सां गॾु देश जे ॿियनि हिस्सनि में बरसात जी अॻकथी। राज्य में वरी बरसाती माहौल ठाहिण जी अॻकथी हवामान विभाग कई आहे। बंगाल जे खाड़ीअ जे उत्तरी भाग में लो प्रेशर सक्रिय थियो आहे, जंहिं करे 24 कलाकनि में बरसाती सिस्टम सक्रिय थियण जी संभावना आहे। उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य ओभर बंगाल में बरसात पई सघे थी। गुजरात में घटि बरसात सबबि कुड़मियुनि जी चिंता वधी। गुजरात में घटि बरसात सबबि कुड़मियुनि सां गॾु सरकार जी चिंता में वाधारो थियो आहे। हिक तरफ़ बरसात घटि पई आहे त ॿियो डैमनि में रहियल पाणी ख़ाली थी रहियो आहे। गुजरात जो मुख्य डैम नर्मदा डैम बि जेतिरो भरिजणु घुरिजे ओतिरो भरिजियो न आहे। इहो बि हिकु चिंता जो विषय आहे। राजकोट पेडला मूंगफली मामले 19 गुनहगार पकड़िया विया। राजकोट जे पेडला मूंगफली मामले में जेको खुलासो थियो आहे त मूंगफलीअ जे गुणनि में मिटी भरी पई वञे। इहो मामलो ॿाहिरि ईंदे सरकार इन ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई आहे ऐं 19 ॼणनि खे दोषी पायो वियो आहे। पुलिस उन्हनि जी रिमांड घुरी हुई ऐं उन्हनि जी रिमांड मंज़ूर थी आहे।
सरकार चयो आहे त कांग्रेस इन मामले में राजनीति न करे। જે 22 જેટલા આરોપીઓની પોલીસે ધરપકડ કરી છે એમાં કોંગ્રેસના પણ ઘણા આગેવાનો, ઘણા સહકારી અગ્રણીઓ છે અને પોલીસની તપાસ હજુ ચાલુ છે। મગફળીની ખરીદી 10 લાખ ટન જેટલી કરી, એમાં જેમણે ગેરરીતિ કરી છે, હલકો માલ આપ્યો છે, ખેડૂતોની પ્રતિષ્ઠા ખરડાય એવી રીતે યોજનાને નુકસાન કર્યું છે, એ કોઈપણ પક્ષના હશે, કોઈપણ વ્યક્તિઓ હશે, એ અમે કડકાઈથી એમની સામે પગલાં લેવાના છીએ। એટલે પરેશભાઈ એમાં પક્ષાપક્ષી કે રાજકારણ ના લાવે। हार्दिक पटेल ॾिनी सरकार खे चैलेंज। हार्दिक पटेल चयो आहे त सरकार मंजूरी ॾिए या न ॾिए मां उपवास कंदुसि ऐं हिन समाज जे सभिनी खे हिन आंदोलन में जुड़ण लाइ चयो आहे। हिन ॿुधायो त ॿियनि राज्यनि मां पिणु इन उपवास में जुड़ण जे लाइ माण्हू ईंदा। हार्दिक पटेल 25 अगस्त जे ॾींहुं उपवास आंदोलन की शुरुआत कंदो। ગુજરાતના 140 થી વધુ પાટીદાર પ્રભાવિત ગામડાઓમાંથી અને 240 જે ગુજરાતના તાલુકાઓ છે એમાંથી ખેડૂત સમાજના લોકો આ આંદોલનના સમર્થનમાં આવશે। અલગ અલગ જવાબદારીઓ અલગ અલગ તાલુકા જિલ્લાના લોકોને આપવામાં આવી છે। સર્વાનુમતે નક્કી કરવામાં આવ્યું છે કે જે તે પક્ષના પાર્ટીના ધારાસભ્યો આંદોલનને સમર્થન આપવા માંગતા હોય તો એ આપી શકે છે અને અમારી સાથે આંદોલનમાં જોડાઈ શકે છે। આમરણ ઉપવાસ ફક્ત અને ફક્ત હું આમરણ ઉપવાસ પર બેસીશ। રાજપૂત સમાજ, બ્રાહ્મણ સમાજ, સોની સમાજ, લુહાણા સમાજ, એ તમામ સમાજની મુખ્ય સંસ્થાઓ, આગેવાનો, આ તમામ લોકો સાથે રૂબરૂ મુલાકાત કરવામાં આવશે, પત્ર લખવામાં આવશે અને આ ઉપવાસ આંદોલનની અંદર એ લોકોના સમર્થન લેવાનો પ્રયાસ કરીશું। અમને આશા છે કે એ લોકો અમને સમર્થન આપશે। વાત રહી પરમિશનની, તો એવું નક્કી કરવામાં આવ્યું છે કે પરમિશન મળે કે ન મળે કાર્યક્રમ કરવાનો છે અને આમરણ ઉપવાસ ચાલુ રહેશે। वीह लखनि जो जीरो फूड विभाग पकड़ियो। कच्छ में फूड विभाग मीठी रोहर में 20 लख रुपए जो शंकास्पद जीरो पकड़ियो आहे, जेको अहमदाबाद जे पेढीअ मोकिलियो हो। फूड विभाग 12,498 किलो जीरो सील कयो आहे। इन जी ख़बर गांधीनगर तरफ़ां मिलंदे ई स्थानिक फूड विभाग इन शंकास्पद जीरे खे सीज कयो हो। सुरेंद्रनगर मालवण हाईवे तां विदेशी शराब जो जथो पकड़ियो। राजकोट जे आर सेल रेड विझी करे शराब भरियल टैंकर के पकड़ियो हो। मालवण हाईवे जे एक होटल में पार्क कयल LPG टैंकर में 27,36,000 रुपए जो शराब आर सेल पकड़ियो हो। गैस जे टैंकर में शराब लिकायो वियो हो। पुलिस तपास शुरू कई आहे।
मुंद्रा में ट्रैक्टर ऐं बाइक जो टक्कर, हिक जो मौत। मुंद्रा जे नाना कपाया पाटिया जे पासे हिक ट्रैक्टर ऐं बाइक जो टक्कर थियो हो, जंहिंमें मुंद्रा जे रहवासी हिक नौजवान जो मौत थियो हो। गांधीधाम में थी चांवरनि जी चोरी। गांधीधाम जे पडाणा हाईवे ते बीठल ट्रक मां बासमती चांवरनि जी चोरीअ जो किस्सो थियो आहे। ट्रक जी तालपत्रीअ खे चीरे करे 24 बोरियूं चांवरनि जूं चोरियूं थियूं हुयूं। इन जी फरियाद थींदे पुलिस तपास शुरू कई आहे। नाकामयाबी मुद्दे विपक्ष ॾिनो गुलाब। भुज जे नगर पालिका जे नगर सेवकनि खे विपक्ष जे नगर सेवकनि गुलाब ॾेई करे गांधीगिरी कई हुई। विपक्ष जो चवणु आहे त 2.5 सालनि में शासन जे शासक पक्ष फेल थियो आहे ऐं प्रजा जा कम न कया आहिनि। इन मुद्दे ते सामान्य सभा जो विपक्ष बहिष्कार कयो हो। मांडवीअ में भी बिजली चोरी मामले चेकिंग शुरू। सुबुह सवेल खां ई बिजली विभाग ॻोठ वारनि विस्तारनि में बिजली चोरीअ जी चेकिंग शुरू कई हुई। मुंद्रा में कुल 25,98,000 जो दंड वसूल करण में आयो हो। बिजली विभाग जूं 40 टीमूं हिन कार्य में सक्रिय आहिनि। भुज में मल्हायो वियो थैलेसेमिया डे। रेड क्रॉस सोसाइटीअ द्वारा थैलेसेमिया डे मल्हायो वियो हो ऐं थैलेसेमिया जे बारे में माण्हुनि में जागृति अचे इन लाइ प्रोग्राम रखियो वियो हो। कच्छ में ई 400 खनि ॿार थैलेसेमिया सां पीड़ित आहिनि। हिन जो उद्देश्य आहे त देश खे थैलेसेमिया मुक्त बणाइणो आहे। ₹6.5 लाख रुपयनि में पई पाणी पूरी। भावनगर जे निर्मल नगर मधुरतन जे साम्हूं एक्टिवा जी डेकीअ मां 6.5 लाख जी रोकड़ रक़म कोई चोरी करे खणी वियो हो। ॿुधायो थो वञे त हीरा पेढीअ जो कर्मचारी एक्टिवा में पैसा रखी ॿी पेढीअ ॾे वञी रहियो हो, तॾहिं हिन रस्ते ते पाणी पूरी खाइण लाइ एक्टिवा बीहारी ऐं उन जी डेकीअ मां 6.5 लाख रुपया कोई खणी वियो हो। पुलिस तपास शुरू कई आहे।
12 अगस्त ते उपराष्ट्रपति ईंदो भावनगर में। भावनगर खां अडलाई RCC फोर्टेक रोड जो ख़ातमुहूर्त 12 अगस्त ते थियणो आहे, जंहिंमें उपराष्ट्रपति श्री वेंकैया नायडू ऐं श्री नितिन गडकरी ऐं गुजरात जो CM विजय रूपाणी ऐं गुजरात जो राज्यपाल OP कोहली समेत ॿिया घणाई महानुभाव हिन प्रोग्राम में हाज़िर रहंदा। इन लाइ सर्किट हाउस में मनसुख भाई मांडविया ऐं प्रदेश अध्यक्ष जीतू भाई वाघाणीअ शहर जे वापारियुनि ऐं ॿियनि मान वारनि माण्हुनि सां बैठक कई हुई ऐं प्रोग्राम जी जानकारी ॾिनी हुई। विराट कोहली टेस्ट रैंकिंग में नंबर पहिरियों। ICC रैंकिंग में पहिरियों दफ़ो विराट कोहली पहिरें नंबर ते पहुतो आहे। विराट कोहली स्टीव स्मिथ खे पोयां करे पाण नंबर पहिरियों हासिल कयो आहे। ICC टेस्ट रैंकिंग में 7 सालनि खां पोइ कोई भारतीय पहुतो आहे। विराट कोहली वनडे रैंकिंग में भी पहिरियों नंबर आहे। हाणे कुछ ख़बरूं सिंधी जगत जूं। साईं शांति प्रकाश महाराज जन जो 112हों जन्म उत्सव मल्हायो वियो। कुबेर नगर जे प्रभाराम सोसाइटीअ में साईं शांति प्रकाश महाराज जन जो 112हों जन्म उत्सव मल्हायो वियो, जिते साईं मोनूराम जन जे प्रवचन ऐं केक कटण खां पोइ भंडारे जो सभिनी आयलनि लाभ वरितो हुओ। ही सॼो प्रोग्राम लक्ष्मणदास रोहिड़ा ऐं सोसाइटीअ जे मेंबरनि तरफ़ां रखियो वियो हो। प्रेम प्रकाश आश्रम में सावण महीने में रोज थींदो सत्संग। प्रेम प्रकाश आश्रम कोतरपुर में रोज सुबुह शाम सावण महीने जो सत्संग थींदो। सुबुह जो 8 बजे खां 9:24 ताईं, शाम जो 5:30 खां 7:18 ताईं इहो सत्संग थींदो। तारीख़ 7/8/2018 खां सरदार नगर में चालीहे जो प्रारंभ। तारीख़ 7/8/2018 खां झूलेलाल मंदिर सरदार नगर में चालीहे साहिब जो आरंभ थींदो। सुबुह जो 10 बजे हवन सां गॾु चालीहे जो प्रारंभ थींदो ऐं रोज़ सुबुह जो 8 बजे ऐं राति जो 9:30 बजे आरती लाइव GTPL सिंधी टीवीअ ते ॾेखारी वेंदी। हाणे कुछ ख़बरूं बॉलीवुड जूं। बॉलीवुड अदाकारा सोनाली बेंद्रे फ्रेंडशिप डे मल्हायो। बॉलीवुड अदाकारा सोनाली बेंद्रे फ्रेंडशिप डे मल्हायो। न्यूयॉर्क में पंहिंजे दोस्तनि सां गॾु पंहिंजे फोटू तरफ़ इशारो कंदे चयो, मां ही आहियां, सुञाणो मूंखे। धर्मेंद्र खे भी आई पुराणनि दोस्तनि जी याद। बॉलीवुड अदाकार धर्मेंद्र खे भी पंहिंजे दोस्तनि जी याद आई। फ्रेंडशिप ॾींहं ते अमिताभ बच्चन, जितेंद्र
ऐं शत्रुघ्न लाइ लिखियाई त दोस्त बि कंहिं अजूबे खां घटि कोन आहिनि। इन सां गुज़ारियल पल हमेशह यादि रहंदा। पेरिस में मल्हायो वियो नीतू सिंह जो जनम ॾींहुं। कपूर ख़ानदान पेरिस में नीतू कपूर सिंह जो जनम ॾींहुं मल्हायो, जंहिं में ऋषि कपूर ऐं फैमिलीअ जा सभु मेंबर हाज़िर हुआ, पर अलिया भट्ट हिन में हाज़िर न हुई। दर्शक मित्रों, ही हुयूं सिंधीअ में ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे साॻिए ई वक़्तु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी TV।